द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 180 अॼु जा सिंधी अखर आहिनि घण ॻाल्हायो या बेटाकी, मगज़, अकुल या सम्झ, बेअकुल, नासम्झ या नादान, गाॾी रोक, रफ़्तार रुकनो, ब्रेक या सनो झंग, कांडे रो। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। राम एतिरो बिटाकी आहे जो चई वियो त संदसि परॾाॾे जो ॾाॾो मोबाइल जो उपयोग कंदो हुओ। मूंखे त इहो सम्झ में आयो त हुन मग़ज़ वास्ते अकुल अखर कमु आंदो। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। पहाको आहे अकुल वारे जो अकुल, बेअकुल जी ॼमार। कार में रफ़्तार रुकनो पेर में त स्कूटर में हथ में हूंदो आहे। रणपट में नंढो कंडनि सां भरियल ॿूटो कांडेरो बि वणु लिखियो वेंदो आहे। सिंधियत सुहिणी रहे।